नाज़रीन, मौसमियात खाते सुभाणे अरबा खां खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, पंजाब ऐं सिंध में तेज़ हवाउनि सां खिवण सां वधीक बरसातुनि जी अॻकथी करे छॾी आहे। अहिड़नि इलाइक़नि में हल्की बरसात जो सिलसिलो आचर ताईं वफ़े सां जारी रहण जा इम्कान आहिनि। उन दौरान मरी, गिलगित ऐं पोठोहार में बि बरसात जी अॻकथी कई वई आहे। मौसमियात खाते मूजिबि ईंदड़ 24 कलाकनि दौरान मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहण जा इम्कान आहे। उन हवाले सां मौसमियात जे निगार जवाद मेमण मूजिबि ईंदड़ कुझु ॾींहंनि दौरान मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदो, जंहिं सबबि पंजाब ऐं सिंध जा मैदानी इलाइक़ा गर्मी हेठि रहंदा, जॾहिं त उन दौरान गर्मी पद 40 खां 44 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। जवाद मेमण ॿुधायो त कुझु ॾींहं गर्मी रहण खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटण जो इम्कान आहे, छो त समुंडी इलाइक़नि में मौसम जुड़ालो थी सघे थो, जॾहिं त 27 या 28 अप्रैल खां बरसातुनि जो ताक़तवर ऐं डिघो सिस्टम मुल्क जे असरअंदाज़ थी सघे थो, जेको 6 या 7 मई ताईं मुल्क ते असरअंदाज़ रहंदो। हुन चयो त ईरान वेझो अरब समुंड में सर्कुलेशन बणियल आहे, जंहिं सबबि सिंध ऐं बलूचिस्तान जी समुंडी इलाइक़नि में सुठी बरसात जो इम्कान आहे, जॾहिं त सिंध जे 80 खां 90% इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे। अहिड़े सिस्टम सबबि सिंध में किथे तेज़ त किथे हल्की बरसात ऐं ॻड़ो बि पइजी सघे थो। जवाद मेमण मूजिबि खैबर पख्तूनख्वा जे 90% इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे। सूबे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते तूफ़ान ऐं ॻड़ो बि पइजी सघे थो, जॾहिं त जाबलू इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो बि ख़तरो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप, 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।